फ़क़द रन्नतल हवा, वो बीबी हवा खां दाह निकिरी वई। आदम अला नबी अलैहिस्सलाम फरमास इस्बिरी, सब्र कर, रोणो तोखे कोन्हे, अल्लाह पाक जल जलालू मन वालू ॾिनो आहे, वापसि वरितो अथई। पर हवा तो रड़ कई आहे, हाणे तो सब्र त कयो मुंहिंजे चवण ते, पर इहा तो वारी रड़ क़यामत ताईं औरतुनि ते लिखिजी वई। जेका बि औरत जो बच्चो गुज़ारी थो दाह ज़रूर कंदी। तूं न करी हा त औरत कान करे हा। मक़सद इहो आहे त न खाए, न पीए, न वाझाए, न घुमे, न फिरे, न चुरे, न साहु खणे, इनखे मौत चइबो आहे। हाणे असांजो दिमाग़ त ईअं थो चवे त जेके इहे निशान जंहिंमें लभंदा उहो मरी वियो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात थो फरमाए, अव्हां बराबरि ॾिसो था, न खाए थो, न घुमे थो, न ॻाल्हाए थो, न चुरे थो, न पुरे थो, इनखे मौत चइबो आहे। पर मां रब करीम जी ज़ात बाबरकात शहीद खे न खाइण जे बावजूद, न चुरण जे बावजूद, न घुमण जे बावजूद, न साह खणण जे बावजूद अहिड़ी हयाती अता फरमाई आहे जेका तव्हांजे सम्झ खां मथे आहे। हाणे असां मुस्लमान आहियूं, असां कलमो भरियो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह के हिकु अल्लाह मञूं था, रसूलुल्लाह के आख़िरी नबी मञूं था, क़ुरान करीम के अल्लाह जो किताब मञूं था। हाणे उहो चवे थो वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात, जेके अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जे राह में क़त्ल कया वया, मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हांखे मनो थो कयां त उनखे मुअल न चओ, बल अहयाउन वलाकिन ला तशउरून, भला कोई फी सबीलिल्लाह जान ॾियण वारा, अल्लाह जे राह में शहीद थियण वारा, मां रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाया थो जहिड़ा हल, पर तव्हांखे उन्हनि जे हयातीअ जी ख़बर आहे ई कान का। हाणे वरी असांखे ख़बर कान्हे का त असां ज़िद छो कयूं, बस छो कयूं, झेड़ा झगड़ा छो कयूं। बस पाण खे ईमान आणो आहे ऐं दिलि सां चवणो आहे त शहीद जहिड़ो आहे। छा चवणो आहे त शहीद हज़रत हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु, उहो बि शहीद आहे। अल्लाह जे राह में हुन जान कुर्बान कई आहे फी सबीलिल्लाह। हज़रत हुसैन आली मकाम करबला जे मैदान में रुगो अकेलो, पाण न बच्चा ॿार भाउर पुट भाइटा भाणेजा वग़ैरह सभु रब पाक जे राह में कुर्बान कराया। जेकॾहिं आम शहीद खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ज़िंदा सॼो आहे, हुसैन आम शहीदनि जहिड़ो कोन्हे त मख़सूस शहीद अहिड़ो त शहीद आहे जंहिं जेड़ा मुंहिंजे प्यारे नबी पाक अलैहिस्सलाम जी हिकिड़ी हदीस तोखे ॿुधायां, दुरूद पढ़ंदो हल, मुंहिंजे हबीब जी ॻाल्हि ॿुधंदो हल। वरी सलात मुंहिंजे हबीब ते, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। नबी पाक अलैहिस्सलाम सी फरमाइनि था त जेके बि दुनिया में भला मर्तबा न भला, उहे सभु अलाह मूंखे ॾिना। सम्झो था अलाए न, पोइ जिस्मानी हुजनि तोड़े रूहानी हुजनि, नबूवता, सियासता, सयादता, बुजुर्गिया, खिलाफता, जो कुछ भी आ, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे नबी पाक खे अता फरमायो आहे। खुदा जो हबीब सैयदुल अंबिया है, इमामुल अंबिया है, खातमुल अंबिया है। इहा रूहानी ऐं हकीकी मुंहिंजे महबूब पाक जी बुजुर्गी आहे। पर जेकॾहिं ज़ाहिरी दुनिया जे इतिहास सां, मादी लिहाज़ सां ॾिठो वञे, हुस्न आहे, जमाल आहे, पहलवानी आहे, दिलेरी आहे, खूबी आहे, उहे सभु अल्लाह ताला जे ज़ात पंहिंजे महबूब खे अता फरमायो आहे। रुगो असांजो नबी पाक त शान वारो आहे, पर अल्लाह जा जेके बि नबी हा उहे ज़ाहिरी दुनिया जे हर ऐब खां पाक हा। सवा लख नबियनि मां को बि नबी बद शक्ल कोन हो, को बि नबी
मुझा सोहना बदसूरत को न हो, बिदरे कद जो को न हो, तमाम ड्रिघो कदावर भी को न हो, सभिन जो मोतदल कद हो, जी उन आम माण्हुनि में मुरवज हूंदो हो, उन मुरवज तरीक़े सां ख़ुदा हुननि जी ज़िंदगी अता फरमाई। को बि नबी बद आवाज़ कोन हो, हर नबीअ जो आवाज़ सुहिणो आवाज़। सूरत में, सीरत में, अखलाक में, किरदार में, शान में, मान में, हर तरह सां ख़ुदा नबियनि खे आज़मायो आहे। पर ख़ुदा जी ज़ात जो हबीब फरमाए थो त सभिनि नबियनि खे जेके कमाल मिलिया, सभिनि खे हिकु हिकु ॿ ॿ टे टे चार चार मिलिया, मां मुहम्मद खे सभु मिलिया। हुस्न यूसुफ दम ईसा यद बैदादारी आचे खूब हमहदारंद तू तन्हादारी। यूसुफ जो हुस्न मुंहिंजे नबी वटि, हज़रत ईसा फूक जे मुंहुं जहिड़ो थी पियो मुंहिंजे नबी वटि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हथ खे बग़ल में विझी ॿाहिरि कढे, चंड सिज खां रोशनी थी वञे। मुस्तफ़ा फरमाइनि था मुंहिंजे कदम में उहा शइ हबीबन करीम जी ज़ात बाबरकात जे लाइ आशिक़ चवनि था, जेको सॼी काइनात जे हसीननि खे अल्लाह हुस्न ॾिनो आहे, जेको सभिनी में आहे सो मुंहिंजे हिकु मुहम्मद करीम में आहे। हा या न? जेको सभिनि में आहे सो मुंहिंजे महबूब में आहे। को सिद्दीक़ आ, को फारूक आ, को मुंहिंजा सखी आ, को दिलेर आ, को शहीद आ, को बहादुर आ, पर ये सभु मर्तबा हर हिक खे ख़ुदा जुदा ॾिना, वरी खणी ॻोल्ह त सभु मुहम्मद करीम में मौजूद आहिनि। हा या न? हर शइ नबी करीम में हुस्न कमाल वारी ख़ुदा ताला अता फरमाए छॾी आहे। पर हाणे हिकिड़ो मसइलो आहे जेको पाण खे मुंझाए थो। उहो कहिड़ो आहे त सोहणो सरकार सिद्दीक़ बि आहे, सोहणो सरकार फारूक बि आहे, सोहणो नबी सखी बि आहे, सोहणो नबी दिलेर बि आहे न सही? सभिनि ख़ूबियुनि जो मालिक आहे। पर यार शहीद त नबी कोन थियो। शहादत बि दर्जो आहे या न आहे? ॻाल्हाईंदा हलो। शहादत मिले, शहीद थिए, ॿिए जे हथां हक़ जे राह में कुसे, इहो बि त दर्जो आहे या न आहे? पर इहो असांजे नबी खे कोन मिलियो। अल्लाह यासिमुक मिनन्नास, जेकॾहिं मुंहिंजो नबी पाक अलैहिस्सलाम कंहिं ॿिए जे हथां शहीद थी पवे त अल्लाह जी ॻाल्हि कूड़ी थींदी। रब थो चए तोखे ॿियो को कोन मारे सघंदो, मां तुंहिंजो निगहबान आहियां। हज़रत यहया अलैहिस्सलाम, हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम शहीदनि जे कतार में बीठा आहिनि, नबियनि जे कतार में बि बीठा आहिनि। सीनो साहे चई सघनि था नबी बि आहियूं, रसूल बि आहियूं, पर शहीद बि आहियूं। मुहम्मद करीम शहीद त कोन्हे। सम्झो था? इते हाणे मुंझी पियासे, इहो दर्जो छो न नबी से खे मिलियो? इहा हिकिड़ी थोरी ॻाल्हि रहिजी वई आहे। बाक़ी जेका ख़ूबी कमाल सवाब दर्जो ॾिसो सभु नबी में आहे, पर असांजे नबी में हिकिड़ी ॻाल्हि कान्हे जो शहीद कोन थियो आहे। हाणे ॿुधायां तोखे खोले, दुरूद पढ़ंदो ॻाल्हि ॿुधंदो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना मौलाना मुहम्मद वालिही व बारिक वसल्लम अलैहि। मुंहिंजे प्यारे नबी पाक अलैहिस्सलाम खे 4 धीअर आहिनि। मुंहिंजे नबी पाक अलैहिस्सलाम खे 3 फर्ज़ंद आहिनि। औलाद हमेशह मुंहिंजा दा पुट मां हलंदी आहे। मुंहिंजे नबी पाक जा 3 पुट हुज़ूर जे हयाती में गुज़ारिया। अबू जहल ॾाढो ख़ुशि थियो, चवे पियो मुहम्मद करीम जेको दीन वठी आयो आहे, तबलीग थो करे पियो, पैगाम थो आणे पियो, उन जो त नस्ल ई ख़तम थी वियो। जंहिंजो नस्ल न आहे त जो नालो ई कोन्हे को। हाणे हबीब पाक जे लाइ छा पिया चवनि? होवल अबतर माज़अल्लाह। नबी करीम बेनस्ल आहे, नस्ल आहे सी को। 3 पुट हासे मरिया। अल्लाह ताला फरमाए इन्ना आतैनाकल कौसर। ओ मुंहिंजा प्यारा हबीब, दुश्मन थो चवे त मुहम्मद करीम खे का शइ कान्हे का। इन्ना आतैनाकल कौसर। ऐं मुंहिंजा प्यारा हबीब, हर शइ जी कसरत ऐं भलाई असां तोखे अता फरमाए छॾी आहे। फसल्ले
लिरब्बिका वनहर, ऐं पंहिंजे रब जी नमाज़ पढ़, ऐं कुर्बानी कर, इन शानिअका हुवल अबतर। मां रब करीम जे ज़ात बाबरकात तुंहिंजो नस्ल क़यामत ताईं हलायो आहे, तुंहिंजे दुश्मन जे नाले वठण वारो कोन हूंदो, मुहम्मद जो नालो क़यामत ताईं हूंदो। पर औलाद त कान्हे, पुट टे गुज़ारे आ, औलाद कान्हे। अल्लाह ताला फरमाए थो त ख़ुसूसियत चइबो ई उनखे आ, ख़ासो चइबो ई उनखे आ, ख़ूबी चइबी उनखे आ। आदम खां वठी आख़िरी इंसान ताईं नस्ल पुट मां हलंदो, कंहिं बि इंसान जो पुट खां सवा नस्ल न हलंदो आहे। पर मुस्तफ़ा तूं सभिनि खां निरालो आहे, तुंहिंजो शान जुदारो आहे, ॿियनि जा नस्ल पुट मां हलंदा, पर मिठड़ा मुहम्मद तुंहिंजो नस्ल फातिमत ज़हरा मां हलंदो। जेका फातिमा जी औलाद आहे सा मुहम्मद जी औलाद आहे, जेको फातिमा जो पेट आहे सो मुहम्मद जो बच्चो आहे। मुंहिंजा अदा फातिमा जे औलाद खे आले अली कोन चइबो आहे, फातिमा जे औलाद खे आले नबी चइबो आहे। अल्लाह ताला फरमातो इहो तोसां ख़ुसूसी रिआयत आहे, तुंहिंजी बचड़ी जेका फातिमत ज़हरा आहे सभिनि न्याणियुनि खां शान वारी न्याणी आहे, उन मां तुंहिंजे नस्ल खे मूंखे हलाइणो आहे। पाण करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे प्यारी न्याणीअ खे ॿ पुट ॼावा, इमाम हसन, इमाम हुसैन। सरकार फरमाइनि था अल्लाह ताला मूंसां वाइदो कया त मुंहिंजो नस्ल इन ॿिन्ही बच्चनि मां हलंदो, रुगो नस्ल न। पर जॾहिं बि सहाबा किराम खे हबीब जे विसाल खां बाद में सिक लॻंदी हुई, अलीअ जे दर ते ईंदा हुआ, ओ प्यारा अली, ॿई शहज़ादा ॿाहिरि कढी आ, हसन खे बि कढी आ, हुसैन खे बि कढी आ। छो कढी अचां? सहाबी चवंदा आहिनि जे करे जो हसन खे ॾिसो त मथे खां वठी करे दुन मुबारक ताईं रसूलुल्लाह जे मुशाबिह हुआ, वरी जे हुसैन खे निहार दुन मुबारक खां पेरनि ताईं मुस्तफ़ा जे मुशाबिह हुआ। ॿई शहज़ादा मुहम्मद करीम जे हम शिकिल आ, हसन ऐं हुसैन ॿई मुस्तफ़ा जे हम शक्ल हम सूरत हा। नबी सही पाण फरमाए था अल हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। ओ मुसलमानो ॿुधी छॾियो, हुसैन मुंहिंजो आहे, मां हुसैन जो आहियां। हाणे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे यहया नबी थो चवे, ज़करिया नबी थो चवे, मां नबी बि आहियां, रसूल बि आहियां, पर शहीद बि आहियां। ख़ुदा थो फरमाए त मां नबीअ सां वाइदो कयो आहे, तोखे माण्हू कोन मारे सघंदा, पर हसन हुसैन शहीद थींदा। हसन हुसैन जी शहादत समझो मुहम्मद जी शहादत आहे। समझ में ॻाल्हि आई? इहो दर्जो वरी इन्ही तरीक़े सां मिलियो। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए तोखे नबूअत ॾिनमि, रिसालत ॾिनमि, सभु कुझु ॾिनमि, पर जेको शहादत जो दर्जो आहे मुंहिंजो वाइदो हो त ॿियो तोखे मारे कोन सघंदो, पर हाणे इहो दर्जो कीअं ॾियां? अल्लाह ताला फरमाए थो ईअं थो ॾियां जो शहादत हसन हुसैन वारी जे ज़रिए तोखे शहादत जो दर्जो मिलंदो। ईअं सम्झो त हसन हुसैन जी शहादत तुंहिंजी शहादत आहे। पर वरी इन में मज़े जी ॻाल्हि आहे न सही, वरी मज़े जी ॻाल्हि ॿी आहे, उहा कहिड़ी आहे त शहादत वरी ॿ क़िस्म थींदी आहे। हिकिड़ी थींदी आहे तलवार लॻे, हा न सही, माण्हू मरी पवे, शहीद थी वञे, तलवार सां मुंडी वड़जी पए। ॿियो वरी तलवार नथी लॻे, हुनखे माण्हू ज़हर थो पीआरे, ज़हर जे ज़रिए मरी थो वञे, ज़ाहिरी जिस्म कोन वढियो आहे, धड़ सर खां धार कोन थियो आहे, पर आहे उहा शहादत। आहिनि ॿ क़िस्म। ख़ुदा थो फरमाए हबीब तोखे शहादत त आहे, पर ॿिन्ही तरीक़नि सां। हज़रत हसन खे ज़हर ॾेई शहीद कयो वियो आहे, हुसैन आली मक़ाम खे तलवार सां शहीद कयो वियो आहे। ए ॿई शहादतूं ख़ुदा ताला फरमाए थो मां मुहम्मद खे ॾाज ॾेई छॾियो आहे। हाणे को बि दुनिया जो दर्जो कोन रहियो आहे, का बि फज़ीलत कान रही आहे जो हबीब उन खां ॿाहिरि हुजे। हर फज़ीलत ख़ुदा ताला मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम खे नसीब फरमाई आहे। हाणे दुरूद पर त रहियल ॻाल्हि खे अॻिते धारायूं पिया। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां वरी मुंहिंजे हबीब ते सलाम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अॻे दफ़े मां तव्हांखे जुमे ते अर्ज़ु कयो हो त सोणे हुसैन आली मक़ाम जे ॼमण खां बाद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात हुनजे नाले रखण जी तजवीज़ कई, जेको अल्लाह जे ज़ात बाबरकात वठां हुनजो नालो रखिजी आयो। हिते छॾियो हुअसीं ग़ालिबन, यादि आहे न? मिड़ई हाओ कयो को तव्हांजी मर्ज़ी।
याद आहे न साईं। हाणे अॻिते हलो। इमाम हुसैन सोने नबी जे हथनि में महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, ऐं अली ऐं फातिमा, जिब्रील आयो आहे ऐं मूंखे थो चवे त मुंहिंजा प्यारा हबीब तोखे त मुबारक हुजे, पर अली ऐं फातिमा खे बि मुबारक हुजे। तोखे मूंखे पुट ॼमे, ॻोठ जा भाउर अज़ीज़ मिट माइट रईस नवाब मुबारक ॾियण अचनि। मोदी साहब मुबारक थी, पुट ॼाओ थी। वाह मुंहिंजा सोहणा हुसैन जो तुंहिंजे ॼमण जी मुबारक जिब्रील खणी पियो अचे। ऐं ॾियण वारो मुबारक ॾियण वारो वरी रब जलील आहे, ख़ुदा जे ज़ात वटां मुबारक पई अचे। हज़रत नबी करीम जी ज़ात बाबरकात ख़ुशि थिया। हसनैन करीमैन जे हसन करीम जे ॼमण ते राज़ी थिया, हुसैन जे ॼमण ते राज़ी थिया। अली साईं खे हज़रत फातिमत ज़हरा खे मुबारक ॿुधाई वई आहे, ॾाढा ख़ुशि पिया थियनि। मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात थोरी देरि गुज़री आहे त मुंहिंजे नबी पाक जे चेहरे पाक ते ग़म जा आसार ज़ाहिर थिया। ग़म जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो हूंदो आहे ज़ाहिरी ग़म खे ज़ाहिर करणु, ॿियो हूंदो आहे ग़म खे खाइणु। ज़ाहिर न कजे, पर इंसानी फितरत, बशरी तक़ाज़ा, इंसानी जेका ज़ाहिरी ज़िंदगी जी हयाती आहे, उन जे मथां ख़ुशीअ जा आसार बि ज़ाहिर थींदा आहिनि। अवां ॾिसंदा हो हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जो ख़ुशी में टप ॾींदा आहिनि, ॿिया माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जो ख़ुशि त हूंदा आहिनि पर सब्र सां गंभीर थिया, बुर्दबार थिया वेठा हूंदा आहिनि, पर चेहरो ॿुधाईंदो आहे त साईंअ खे ख़ुशी आहे। हा या न? हिकिड़ा वरी हूंदा आहिनि ग़म में घोड़ारे दाहूं ॾाढियूं रहियूं हण खण जहान मथे ते खणी ॾींदा आहिनि, ख़बर पवंदी आहे हिन वीचारे खे सूर आहे। अवर हिकिड़ा अहिड़ा हूंदा आहिनि जो कुछंदा ई न आहिनि। आशिक ज़हर पिया क वेहो ॾिसो विस कन घणो कड़े ऐं कातिल जा हू हमेशह हेरा क लगन लव लतीफ़ चवे फना कया फेरा क पो तोड़ी चिकन चाक पर आह नसल न आमसी। आओ या न? पहाड़ किरी पवन ग़म जा, आसमान टुटी पन, पर उफ बि ज़बान मां नथी निकिरे। जे भाई जोगी थियो त तमा छॾ तमाम, अड़े गोला जे गोलन जा तन जो थी ग़ुलाम। सब्र जे शमशीर सां कर कीने खे कतलाम, त नागा तुंहिंजो नाम लिखजे लाहूतन में। अहिड़ो सब्र जी तलवार खणंदा आहिनि जो कुछंदा ई न आहिनि। हड़ हली वञे, सभु ख़तम थी वञे, पर उफ़ बि न कंदा आहिनि। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो दुनिया में ॿियो को साबिर थींदो? सरकार जहिड़ो को ॿियो बुर्दबार थींदो? पर महबूब पाक अलैहिस्सलाम तोड़े साबिर आहे, तोड़े बुर्दबार आहे, तोड़े रहमदिल आहे, पर महबूब पाक जे चेहरे पाक ते कॾहिं कॾहिं इहे आसार ज़ाहिर थींदा हुआ जंहिंमां आशिक महसूस कंदा हुआ त का ॻणती जहिड़ी ॻाल्हि आहे। समझो दादा, समझो था न सही? महबूब पाक अलैहिस्सलाम जे चेहरे पाक ते जो आसार ग़म जा थिया त अली साईं पुछे थो, साईं ख़ैर आहे? हाणे बच्चे जी मुबारक ॾिनी अथव, मूंखे बि त फातिमा खे बि रब जे तरफ़ खां आई आहे, जिब्रील खणी आयो आहे, ख़ुशीअ जो टाइम आहे। हाणे वरी साईं जन जे चेहरे मुबारक ॾे ॾिसूं था त थोरी ॻणती आहे, ॻाल्हि कहिड़ी आहे? पाण करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, हाओ जिब्रील वरी ॿीहर आयो आहे। छा थो चवे? चवे थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो हुसैन जेको तुंहिंजे हथनि मुबारकनि में आहे, जंहिंजे ॼमण जी रब पाक मुबारक मोकिली आहे, इन हुसैन खे करबला जे मैदान में उञायो बुखायो शहीद कयो वेंदो। इहो बि हाणे गॾु थो ॿुधाए, मुबारक ॿुधो जे ॿुधाए ॾिठो। पोइ मुंहिंजा हबीब अवां खे ॻणती छाजी आहे? अवां जो चेहरो छो लही वियो आहे? ॻाल्हि कहिड़ी आहे? सरकार फरमाइनि था, का ॻणती कान्हे का, हिकिड़ी ॻाल्हि जो फ़िक्र आहे, इन शैतान लिल इंसान अदुव्वुम मुबीन।
दिल शैतान इंसान जो दुश्मन आ मुझे हुसैन के अल्लाह यो दर्जो दींदो मुझे हुसैन के अल्लाह इम्तिहान में कामयाब कंदो हुसैन आली मकाम जे ज़ात बाबरकात के खुदा ताला या डिग्री दींदो मुखे बी का गणती काने का गणती इन जी आ त खुदा करे त मुझो हुसैन डिग्री में कामयाब थी वने सुभान अल्लाह इन डिग्री के हासिल करे इन मर्तबे के हासिल करे खुदा जे वसा अबा कंहिंजे वसा ॾाढे ॻाल्हि कंहिंजे वसा अलाए छा थी पवे आदम अलैहिस्सलाम जहिड़ो नबी आहे रब थो चएसि कणिक जे वेझो न वञा आयो जो मुंहिंजा दा इब्लीस पलीत अहिड़ा चक्र काटई जो आदम अलैहिस्सलाम हो दाणो खाराए वेही रहियो दुश्मन आहे न सही हज़रत नबी करीम फरमाता बि का गणती कान्हे गणती रुॻाया आहे दुआ कयो त ख़ुदा ताला मुंहिंजे बचे खे कामयाब करे हज़रत फातिमत ज़हरा अम्मड़ा अली मुर्तज़ा बाबो आहे उहे ॿई था चवनि सोहणा मां अबो आहियां हीअ अम्मड़ा तूं नानो रसूलुल्लाह आहियां हाणे हथ तूं खण आमीन असां था कयूं ख़ुदा बचे खे कामयाब कंदो जेकॾहिं नबी करीम जी ज़ात ईअं चवे हा मुंहिंजा मौला इन इम्तिहान खां हुसैन खे बचाए इन मुसीबत खां बचाए शहीद न थिए मुसीबत न अचे सिर न वढाए तब अल्लाह दुआ कबूल करे हा पर न हुजूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया जेसीं ताईं को इम्तिहान न ॾींदो आहे एसीं ताईं डिग्री कान मिलंदी आहे दर्जो कोन मिलंदो आहे भली मुंहिंजे हुसैन पाक खे दर्जो मिले हाणे दुआ रुॻो या घुणी आहे त साबित कदम हुजे हुजूर हथ खया आहिनि हज़रत महबूब पाक जी न्याणीअ बि हथ खया आहिनि अली मुर्तज़ा बि हथ खया आहिनि नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अल्लाहुम्मा आतिल हुसैन अजरन व सबरा ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे प्यारे हुसैन आली मकाम खे अजर बि ॾिजाए त सब्र बि ॾिजाए वाह वाह दुआ नबी थो घुरे केरु थो दुआ घुरे साईं आमीन केरु थो चवे चो मौला अली शेरे ख़ुदा ऐं ॿियो फातिमत ज़हरा रुगो अली कोन थो आमीन चवे रुगी फातिमत ज़हरा आमीन कान पई चवे ख़ुदा जो कसमा फर्श खां अर्श ताईं मलाइक बि आमीन पिया चवनि अॼु वण टिण मदीने पाक जूं गलियूं मदीने जा जबल मदीने जो शहर बि आमीन पियो चवे मुहम्मद जे दुआ ते केरु आमीन न चवंदो चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे नबी पाक जी दुआ कबूल थी वई आहे हज़रत हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़ात बाबरकात खे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात उहा इस्तिक़ामत नसीब फरमाई आहे जो जंहिं जाइ ते शींहं जो पितो पाणी थी वेंदो आहे उन जाइ ते हज़रत हुसैन जे ज़ुबान ते उफ़ बि कोन्हे को रब जे रज़ा ख़ातिर करबला जे मैदान खे मल्हाए थो अॻिते ॿुधंदे त कीअं सोणे हुसैन मैदान मल्हायो आहे फ़िलहाल अहल बैत जो शान ॿुध त सुन्नी असां अहल बैत खे छा मञींदा आहियूं दुरूद पर त हुसैन जे शान जी ॻाल्हि ॿुधाया असां सुन्निन में ऐं हथराधू मोमिननि में फ़र्क़ु आहे सम्झो था अलाए न जेके चवंदा आहिनि असां हुसैन जा हुबदार आहियूं ऐं असां ई हुबदार आहियूं ॿियो हुबदार कोन्हे अहिड़ी दावा कंदा जो पाण खां सवाइ ॿिए खे मञींदा ई न आहिनि असां था चऊं त हाओ तव्हां भली दावा कयो तव्हां में असां में फ़र्क़ु आहे कहिड़ो असांजो हुसैन दिलेर आहे चओ चओ असांजो हुसैन अवां जंहिं हुसैन जो नक्शो पेश कंदा हो उहो को ॿियो आहे उहो सुनिन जो हुसैन कोन्हे उहो अलाए केरु हो जंहिं रड़ियूं कयूं जंहिं दाहूं कयूं जंहिं घोड़ा घोड़ा कई जंहिंजी भेण जे लाइ तव्हां चओ तो मथो पिटियईं वार पटियईं धूड़ विधई मथे में माज़ अल्लाह रड़ियूं वठी कयूं अलाए छा असां था चऊं हाओ को इहो हूंदो इहो अली वारो हुसैन सुनिन वारो हुसैन इहो कोन्हे अहल सुन्नत वारो हुसैन कहिड़ो आहे पुछ भिटाई घोट रहमतुल्लाह अलैहि फरमाए तो सूर्य गॾिया सूर्य खड़ग खिलो लकन हणन धड़ धड़न ते हाकारीन हणन अड़े किरन कंध नचन ऋण गजो राड़ो थियो सूर्य करबला में आया सूर्य शेर मारे मुसेरन जा ढूंढ कया ऊंढेर पो दहलिया उत दिलेर पसी हमलो मीर हुसैन जो अब असांजो हुसैन तो इहो बहादुर हो न ॾाढे ॻाल्हि आहे असांजो हुसैन चओ बहादुर आहे असांजो हुसैन दिलेर आहे असांजो हुसैन साबिर आहे
रुगो हुसैन न पर हुसैन जा बच्चा बि साबिर हा। हुसैन जे बच्चन जे ज़ुबान ते उफ़ भी कोने को, हुसैन जे ज़ुबान ते उफ़ भी कोने को। छाजे करे जो सख्ती शहादत जी, सुभान अल्लाह, सख्ती शहादत जी निसोरो ई नाज़ो के रिंद परूड़ निराज़ो।